अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़ कशमोर रिपोर्टर अब्दुल कुदुस। सॼे सिंध जियां कशमोर जो आम बुनियादी सहूलतुनि खां महरूम। कंदकोट TMO मुकम्मल तौर नाकाम। पाकिस्तान जी पहिरियों नंबर अनाज मंडीअ में गटरनि जो पाणी बीठल, बदबू फैलजण लॻी। आवाम खे सख़्तु ॾुखियायूं पेश अचण लॻियूं। सफ़ाई अमलो गाइब। कंदकोट जी आवाम इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त अनाज मंडीअ खां गटर जो गंदो पाणी फौरी तौर कढी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।